शिकारपुर खे तव्हां आइसोलेट करे न ॾिसो त शिकारपुर में थिए थो। सॼे सिंध में कॾहिं तव्हांजे पुराणे टाइम में रिकलेक्ट कयो त ॿिया इज़िला जेके हूंदा, मां नालो न खणां, नाले वारा माण्हू बि पैदा थिया हुते, अहिड़े क़िस्म जा थींदा रहिया, असां वटि अहिड़ो कोन हुयो। पर पोइ हे 80s जी ॾहाईअ खां पोइ मां ई सम्झां हार्डलक आहे असांजो शिकारपुर जो उन में क़बाइली जहिड़ा या जेको नालो ॾिनो थो वञे, इहे सिर्फ़ु चंद हिकिड़ा मुफ़ाद परस्त माण्हू जेके आहिनि इस्तेमालु करे पोइ लोफर जो चार गॾिजनि था त उहे वठी नालो रंग था ॾियनि क़बाइली जहिड़ो। क़बाइली जहिड़ी अहिड़ी ॻाल्हि ई कान्हे का। वधे वधे थिए थी इहा बने ते मिसाल किथे जहिड़ो थियो उन में चार होॾो या लोफर चार होॾो नालो ॾेई छॾियऊं क़बाइली जहिड़ो थी वियो आहे। त तंहिंजे करे असांजी हमेशह कोशिशि कई आहे त अहिड़े मसइले खे उन लिमिट में उनखे हल कयो वञे त उनखे कंहिं मुफ़ाद परस्त खे या मिसचिफ मंगर, लफ़्ज़ मिसचिफ मंगर अंग्रेज़ी आहे, उहो सही थो लॻे, जीअं मिसचिफ मंगर खे